अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह वबरकातुहू। अॼु असां वटि न्यूज़ीलैंड में 25 डिसेंबर आहे 2020। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जॾहिं बि पैदा थियो अलाए कहिड़े महीने में ख़बर न आहे। बहरहाल ईसाइनि पोइ अहिड़ो नमूनो कयो जो ओदिन जेको बादशाह हुयो कंहिं ज़माने में उनखे ख़ुदा ते बनायाऊं। उन जे ॾींहं ते जेको 25 डिसेंबर ते थो थिए चयूं त बाबा हज़रत ईसा अलैहिस्सलाम इन ॾींहं ते पैदा थियो। पाण जॾहिं बि पैदा थियो हुजे रब पाक खेसि पैदा कयो अल्हम्दुलिल्लाह। हाणे उनजो ॾींहुं हू मल्हाइनि था असां बि उन्हनि जे ख़्याल सां मतिलबु त उनजो पैदा थियणु अलाह सुब्हानहू तआला फरमायो त सलामन हुन ते बि हुजे उन ॾींहं ते जंहिं ॾींहुं पैदा थियो उन ॾींहं ते जंहिं ॾींहुं मरंदो उन ॾींहुं जंहिं ॾींहुं हू जहिड़ो थींदो उन ते सलाम हुजे सूरत मरियम में। ऐं हज़रत ईसा अलैहिस्सलाम हज़रत याहिया अलैहिस्सलाम ते बि सलामती जंहिं ॾींहुं हू पैदा थियो ऐं जंहिं ॾींहुं हू वफ़ात कयईं जंहिं ॾींहुं वरी जहिड़ो थींदो टिनी ॾींहंनि ते सलाम हुजे। इन करे हाणे असां बि हज़रत मरियम अलैहिस्सलाम जे नमूने सां ॿ सूरतूं आहिनि जेके ॿ मतिलबु ॿियनि घणनि सूरतुनि में अलाह ताला ज़िक्र कयो हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो उनजे मौजज़नि जो उनजे ॻाल्हियुनि जो सूरत माइदा बि आहे सूरत आल इमरान सूरत मरियम ऐं ॿियनि सूरत निसा में ज़िक्र आहे सूरत ॿियनि में घणनि में। बहरहाल ॿ सूरतूं जेके ख़ासि हुनजी विलादत सां तालुक़ जिन जो ज़िक्र अचे थो त सूरत मरियम पहिरीं लथी हज पंहिंजो हब्श ॾांहुं विया उन खां अॻु में ऐं वरी पंहिंजो नजद जो वफ़्तु जेको अचे थो रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि यानी आख़िर में फ़तेह मके खां पोइ ख़ैबर खां पोइ त उन ज़माने में सूरत मरियम मतिलबु जो लथूं आहिनि आयतूं जिन में ज़िक्र आहे। इन करे असीं पहिरीं पढ़ंदो सूरत आल इमरान जंहिंमें उन वफ़्त जो ज़िक्र आहे जंहिंमें हज़रत मरियम जे पैदा थियण जो बि ज़िक्र आहे ऐं हज़रत याहिया अलैहिस्सलाम जे पैदा थियण जो हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे पैदा थियण जो। पर पहिरीं जेके 32 आयतूं आहिनि उन में अलाह ताला बयानु थो करे त कीअं ऐं जंहिंखे वणेमि तंहिंखे आउं बादशाह ॾियां ऐं मतिलबु त रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॼण हिकिड़ो मिले थी ख़ुशख़बरी त तुंहिंजी फ़तेह थींदी। ऐं पोइ वरी 33 आयत खां पोइ इन अलाह हस्तफ़ा आदम व नूह व आल इब्राहिम व आल इमरान अल आलमीन हिते 33 आयत खां वठी ज़िक्र आहे हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे हज़रत मरियम जे पैदा थियण जो ऐं पोइ हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे पैदा थियण जो ऐं तेसीं हज़रत याहिया अलैहिस्सलाम जे पैदा थियण जो थोरी ॻाल्हियूं ऐं पोइ वरी हुननि सां जेको मुबाहिलो थिए थो हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे क़ौम सां जेको रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उनजो ज़िक्र आहे हिन सूरत में आल इमरान में। असीं शुरू खां त पढ़ूं ऐं इंशा अलाह हाणे रुॻो ईअं पढ़ी वेंदासीं किथे को इशारो करिणो हूंदो कंदासीं। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अलिफ लाम मीम अल्लाहु ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम नज़्ज़ल अलैकल किताब बिल हक़्क़ि मुसद्दिक़न लिमा बैन यदैहि वअन्ज़ल अत-तौरात वल इंजील मिन क़ब्लु हुदल लिन्नास वअन्ज़लल फ़ुरक़ान इन्नल्लज़ीना कफ़रू बिआयातिल्लाहि लहुम अज़ाबुन शदीद वल्लाहु अज़ीज़ुन ज़ु इंतिक़ाम इन्नल्लाहा ला यख़्फ़ा अलैहि शै'उन फ़िल अर्दि वला फ़िस समाअ हुवल्लज़ी युसव्विरुकुम फ़िल अर्हाम कैफ़ यशाअ ला इलाहा इल्ला हुवल अज़ीज़ुल
الحكيم والذي أنزل عليك الكتاب منه آيات محكمات هن أم الكتاب وأخر متشابهات فأما الذين في قلوبهم زيغ فيتبعون ما تشابه منه ابتغاء الفتنة وابتغاء تأويله وما يعلم تأويله إلا الله والراسخون في العلم يقولون وما يعلم تأويله إلا الله والراسخون في العلم يقولون آمنا به كل من عند ربنا وما يذكر إلا أولو الألباب ربنا لا تزغ قلوبنا بعد إذ هديتنا وهب لنا من لدنك رحمة إنك أنت الوهاب ربنا إنك جامع الناس ليوم لا ريب فيه إن الله لا يخلف الميعاد إن الذين كفروا لن تغني عنهم أموالهم ولا أولادهم من الله شيئا وأولئك هم وقود النار بارن تيندا باجو كدأب آل فرعون والذين من قبلهم كذبوا بآياتنا فأخذهم الله بذنوبهم पकड़ कयनि गिरफ़्त कयनि वठ कयनि بذنوبهم जे उॾाहनि जे करे فأخذهم الله بذنوبهم والله شديد العقاب قل الذين كفروا काफ़रनि खे चओ ए मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ काफ़रनि खे قل الذين كفروا ستغلبون सिगोई असीं ग़ालिब थींदासूं तव्हां ते ستغلبون وتحشرون ऐं गॾु कयो वेंदो तव्हांखे इला जहन्नम तव्हांखे जहन्नम में असीं तव्हां ते ग़ालिब थींदासूं ऐं तव्हांखे जहन्नम में गॾु कयो वेंदो ॿई ॻाल्हियूं चओ रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाणे आयत आहे 12 قل الذين كفروا ستغلبون وتحشرون إلى جهنم وبئس المهاد ऐं उहा रहण जी जाइ बि ॾाढी बुछड़ी आहे قد كان لكم آية في فئتين ॿ ग्रुप हुआ उन्हनि में उहो जेके बदर जी जंग में विढ़िया उन ॾांहुं हाणे इशारो थोरो वरी अॻिते इशारो वरी इशारो वरी सूरत अनफाल में वधीक वाज़े قد كان لكم آية في فئتين التقتا ॿ ग्रुप हुआ जेके हिक ॿिए जे साम्हूं जी बीठा बदर जी जंग में فئة تقاتل في سبيل الله मां हिकिड़ो ग्रुप हो जेको अलाह जे वाट में ते विढ़ियो وأخرى ऐं ॿियो ग्रुप जेको हो काफ़िरतुन यरौनहुम مثليهم رأي العين والله يؤيد بنصره من يشاء अलाह ताला जंहिंखे चाहे उन खे मदद करे पंहिंजे हथनि सां युअय्यिद मन मदद करे हथ सां पंहिंजे बेनसरी मदद सां नसरत सां खटण सां जीतण सां फ़तह करण सां बेनसरी में यशा जंहिंखे चाहे यानी हिननि खे चाहींदो यानी इस्लाम मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़तह थींदो
पंहिंजो ग़ालिब थींदो। शाम, सीरिया, इराक, अल्हम्दुलिल्लाह, जिते हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जा क़दम पिया, जिते हज़रत मूसा अलैहिस्सलाम जा क़दम पिया, हज़रत इसहाक़, यूसुफ अलैहिस्सलाम, नबी याक़ूब अलैहिस्सलाम जा क़दम पिया, जिते हज़रत ईसा अलैहिस्सलाम जा क़दम पिया, उते इस्लाम ग़ालिब आहे, क़यामत ताईं ग़ालिब रहंदो। उहे इलाइक़ा जिन ते इहे नबी अलैहिस्सलाम पहुता, उते ग़ालिब थींदो आख़िर ताईं, वक़्त ताईं। काफ़र खे तोड़े केतिरी बचा लॻे, बुछ ख़राबु लॻे। قد كان لكم آية في فئتين التقتا فئة تقاتل في سبيل الله وأخرى كافرة يرونهم مثليهم رأي العين والله يؤيد بنصره من يشاء إن في ذلك لعبرة لأولي الأبصار जिन खे अखियूं आहिनि, उलिल अबसार, अखियुनि वारनि जे लाइ इन में इबरत आहे। जिन खे अखियूं न आहिनि, जेके अंधा आहिनि, ॾिसनि नथा त कीअं इस्लाम ग़ालिब थिए थो धरती ते, सॼी धरती ते छांइजे पियो, ॾिसनि नथा अंधा। إن في ذلك لعبرة لأولي الأبصار। हाणे हिननि जी हालति कहिड़ी आहे? ज़ुय्यिन लिन्नास हुब्बु शहवाति मिनन निसाए, औरतूं, वल बनीन, पुट, वल क़नातीरिल मुक़ंतरत, सोन जा ढेर, कंतर, वमिन ज़हब, ज़हब जा ढेर, ज़हब सोन जा, वल फ़िद्दत, ऐं चांदीअ जा, वल ख़ैलिल मुसव्वमत, ऐं पंहिंजो घोड़ा सवार, यानी वेहिकल्स, यानी जिन ते सवारी कजे। हाणे जहाज़ ऐं हवाई जहाज़ ऐं ट्रकूं ऐं पंहिंजो शिपूं ऐं छा छा ऐं कारूं ऐं मोटरूं सभु हींअर हिन ज़माने में उन में घोड़ा ऐं खच्चर ऐं गॾ। वल ख़ैलिल मुसव्वमत, नाले जो, हीअ फलाणी कंपनी जो, हीअ फलाणी कंपनी जो, हीअ फलाणे जो, फलाणे जो, सभिनी नाला। मुसव्वमत, भला भला घोड़ा। वल ज़ुय्यिन लिन्नास, इंसान ज़ात लाइ सिंगारिया विया आहिनि। हुब्बु शहवाति मिनन निसाए वल बनीन वल क़नातीरिल मुक़ंतरति मिनल ज़हबि वल फ़िद्दति वल ख़ैलिल मुसव्वमति वल अनआम, ढोर, बकरियूं, रिढूं, पंहिंजो उठ, पंहिंजो मेहूं, ढगियूं, सभई आम, वल हरस, ऐं खेत, क्रॉप्स वग़ैरह सभई। ज़ालिक मताउल हयाति दुनिया वल्लाहु इंदहु हुस्नुल मआब। पर अलाह ताला वटि सभई खां सुहिणी आख़िर रहण जा जॻह आहे, सुहिणी जॻह। कुल, ए नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, चओ इन्हनि खे, छा चओ? कुल उनब्बिउकुम बिख़ैरिम मिन ज़ालिकुम, छा तव्हांखे ख़बर ॾियां त इन खां वधीक भलियूं शयूं कहिड़ियूं आहिनि? इहो जेको हुब्बु शहवाति मिनन निसाए वल बनीन वल क़नातीरिल मुक़ंतरति मिनल ज़हब वल फ़िद्दति वल ख़ैलिल मुसव्वमत वल अनआम वल हर्स, इन्हनि सभिनी खां भलियूं शयूं तव्हांखे ॿुधायां कहिड़ियूं आहिनि अलाह ताला वटि। कुल उनब्बिउकुम बिख़ैरिम मिन ज़ालिकुम लिल्लज़ीन इत्तक़ौ इंद रब्बिहुम, जेका अलाह ताला जी तक़वा रखनि था, परहेज़गारी कनि था, डिॼनि था, ऐं गुनाहनि खां पासो कनि था, ऐं बुछड़ाइनि खां पासो कनि था, तक़वा परहेज़गारी कनि था, उन्हनि जे लाइ कहिड़ियूं अलाह ताला ठाहे रखियूं आहिनि, उहे ॿुधायां तव्हांखे कहिड़ियूं आहिनि। काफ़र चवंदा असांखे परवाह न आहे। कुल उनब्बिउकुम बिख़ैरिम मिन ज़ालिकुम लिल्लज़ीन इत्तक़ौ इंद रब्बिहिम जन्नातुन तजरी मिन तहतिहल अनहार ख़ालिदीन फ़ीहा वअज़वाजुम मुतहरतुन, ऐं पाक ज़ालूं हुननि जूं।
वरिदवान मिनल्लाह, अलाह ताला जो राज़ पोइ उन सां गॾु राज़ी बि हुजे रब पाक पाण, त पोइ छा खपे। वल्लाहु बसीरुम बिल इबाद, बेशक अलाह ताला बसीर आहे, ॾिसण वारो आहे पंहिंजे बाननि खे जेके तक़वा परहेज़गारी कनि था उन्हनि खे केतिरो भाए थो, सॼु ॾिसे थो। अल्लज़ीन, उहे जेके, कहिड़ा बाना आहिनि भला, जिन खे अलाह ताला जिन मां राज़ी आहे, जिन जे लाइ जन्नतूं आहिनि, ख़ालिदीन फ़ीहा तहत तहतल हल अनहार, नहरूं थियूं वहनि हुनजे हेठां, अलाह ताला पाण बि राज़ी आहे। वअज़वाजुन मुतहरतुन, ऐं पाक ज़ालूं बि अथनि हुते। उहे कहिड़ा आहिनि उहे, अल्लज़ीन जेके चवनि था, अल्लज़ीन यक़ूलून, जे चवनि था अलाह ताला खे, दुआ घुरनि था अलाह ताला खां, छा कहिड़ी दुआ था घुरनि लाइ, अल्लज़ीन यक़ूलून रब्बना इन्नना आमन्ना, हे असांजा रब, असां ईमान आंदो तो ते, चवनि था ईअं। अल्लज़ीन यक़ूलून रब्बना इन्नना आमन्ना, पोइ छा कर हे असांजा रब, फ़ग़फ़िर लना ज़ुनूबना, पोइ असांजा गुनाह माफ़ कर, बख़्श कर असांखे। इहे साॻियूं आयतूं अहिड़ियूं वरी आख़िर में बि ईंदियूं आहिनि सूरत जे, रब्बना आमिन्ना, रब्बना इन्नना आमन्ना, आमन्ना असां ईमान आंदो, आमिन्ना असांखे ईमान, असांखे अमन ॾे। रब्बना इन्नना आमन्ना फ़ग़फ़िर लना ज़ुनूबना वक़िना अज़ाबन्नार, ऐं जहन्नम जे बाहि खां असांखे पनाह में रखजांइ, बचाइजांइ। क़िना वक़ अज़ाब, वक़िना असांखे, वक़ वक़ माना बचाइजांइ। वक़िना अज़ाबन्नार, उहे कहिड़ा आहिनि माण्हू जिन सां इहा ॻाल्हि आहे, जेके इहे दुआऊं घुरनि था उन्हनि जो तारीफ़ अलाह ताला करे थो वधीक वाज़े। अस्साबिरीन, सब्र करण वारा, वस्सादिक़ीन, ऐं सचा, वलक़ानितीन, क़नूत करण वारा, इबादत करण वारा, वॾियूं डिघियूं डिघियूं इबादतूं जंहिंजी दुआ क़नूत जे में पढ़िबी। वलमुनफ़िक़ीन, ऐं ख़र्च करण वारा अलाह जे रास्ते में, मुनफ़िक़ीन, मुनफ़िक़ीन मुनाफ़िक़ीन फ़र्क़ु आहे, मुनाफ़िक़ टुंग आहे जंहिंजे दिलि में, ऐं मुनफ़िक़ जंहिंजे टुंग आहे खीसे में, जो ख़र्च करे थो अलाह ताला जे रास्ते में। नफ़क़ जी माना टुंग, खीसे में टुंग, ख़र्च करे अलाह जे रस्ते में, बुछड़ाई जे रस्ते में टुंग खीसे में, त पोइ ख़राबु कमु आहे। नफ़क़ जी माना टुंग, नफ़ में न खाट, खाट जेको हणंदो नफ़क़, मुनाफ़िक़ उहो बि न मज़ा, पर हीअ मुनफ़िक़ीन माना ख़ैरात कंदड़, इनफ़ाक़ करणु अलाह जे रस्ते में। अस्साबिरीन वस्सादिक़ीन वलक़ानितीन वलमुनफ़िक़ीन वलमुस्तग़फ़िरीन बिलअसहार, जेके सहर जे वक़्तु, प्रभात जो उथी, तहजुद जे वक़्तु उथी अलाह ताला खां मग़फ़िरत घुरनि था, बख़्शिश घुरनि था। छा था चवनि, शहिदल्लाहु अन्नहु ला इलाहा इल्ला हुव, ऐं शहादत ॾियनि था, ऐं शाहिदी ॾिनी अलाह ताला, अलाह बि शाहिदी ॾिनी आहे, अन्नहु ला इलाहा इल्ला हुव, अलाह ताला पाण शाहिदी थो ॾिए त हुन खां सवाइ ॿियो को बि अलाह कोन्हे को, पूॼा जे इबादत जे लाइक़ु कोन्हे को अलाह ताला खां सवाइ, अलाह ताला पाण शाहिदी थो ॾिए। शहिदल्लाहु अन्नहु ला इलाहा इल्ला हुव वलमलाइकतु, ऐं मलाइकत बि शाहिदी इहा ई ॾियनि था त अलाह ताला खां सवाइ ॿियो को बि इबादत जे लाइक़ु न आहे। पोइ उलुल इल्म, ऐं उलुल इल्म जेके आहिनि उहे बि शाहिदी ॾियनि था, इल्म वारा जेके ॼाण वारा, से बि शाहिदी ॾियनि था त अलाह ताला खां सवाइ कोई इबादत जे लाइक़ु न आहे। क़ाइमम बिल क़िस्त, हू बीठल आहे इंसाफ़ ते, यानी सॼी ॻाल्हि इंसाफ़ सां करे थो। ला इलाहा इल्ला हुवल अज़ीज़ुल हकीम, को बि इबादत जे लाइ कोन्हे उन खां सवाइ, ऐं हू
ताक़त वारो आहे, सघारो आहे, इज़त वारो आहे, अज़ीज़ आहे ऐं हिकमत वारो आहे, ॾाप वारो आहे, सम्झ वारो आहे, साञ वारो आहे, सम्झे थो सॼी ॻाल्हि। ربنا إننا آمنا فاغفر لنا ذنوبنا ربنا يقول الذين يقولون ربنا إننا آمنا فاغفر لنا ذنوبنا وقنا عذاب النار الصابرين والصادقين والقانتين والمنفقين والمستغفرين بالأسحار شهد الله أنه لا إله إلا هو والملائكة وأولي العلم قائما بالقسط لا إله إلا هو العزيز الحكيم إن الدين عند الله الإسلام अलाह ताला वटि दीन रुगो इस्लाम जो आहे। हिन खां पोइ ॿियूं जेके आयतूं ईंदियूं उन मंझि ईंदो त आयत अलाह ताला जे दीन खां सवाइ ॿियो को दीन जेको ॻोल्हींदो उनजो दीन उहो क़बूलु न कयो वेंदो। वाटूं 20 थियूं को ॼणा कही विया, इन जी माना इहा कान्हे त 20 ई वाटूं सचियूं आहिनि। वाट हिकु ई सची आहे, ॿी जेका बि वाट वठिबी सा गुमराही ॾांहुं खणी वेंदी, इन करे उहा वाट क़बूलु न आहे। मिलत दीन छा उन लफ़्ज़ आहिनि जेको हिन दीन खां सवाइ जेको ॿी का ॻोल्हींदो दीन जो तरीक़ो ॻोल्हींदो उहो क़बूलु न कयो वेंदो। बसि इहा ॻाल्हि हिन में ई सूरत में आहे अॻिते हिन दीन इस्लाम وَمَخْتَلَفَ الَّذِينَ أُوتُوا الْكِتَابَ ऐं किताब वारा जेके आहिनि उन्हनि इख़्तिलाफ़ु कयो इन ॻाल्हि में त कहिड़ी वाट सची आहे। हू तौरात वारो चए थो हीअं, हू तौरात वारो हीअं, हू तौरात वारो हीअं, हू इंजील वारो हीअं, हू इंजील वारो हीअं, हू इंजील वारो, हू फुरक़ान वारो हीअं, हू फुरक़ान वारो, क़ुर वारो हीअं, बरेलवी हीअं, देवबंदी हीअं, शियो हीअं, सुन्नी हीअं, सभई इख़्तिलाफ़ु कयो इन्हनि सभिनी किताब वारनि बाद मां जाअहुमुल इल्म, इल्म जॾहिं हुन वटि अची चुको पोइ इख़्तिलाफ़ु कयूं हिक ॿिए सां रीस में, हिक ॿिए खां खणी वञण जे लाइ, हिक ॿिए खां बाज़ी खणण वञण लाइ, हिक ॿिए खां कटण जे लाइ। चए थो हू बेकार आहे ऐं सचो आहियां, हू बेकार आहे ऐं सचो आहियां, ॿिया सभु बेकार ऐं बसि हिकिड़ो ई सचो आहियां। इन करे जो अलाह ताला हिते हुनजो सबबु ॿुधाए छॾियो, ॿियनि हंधनि ते वधीक वाज़े करे थो त वमख़्तलफ़ लज़ीन ऊतुल किताब, इख़्तिलाफ़ु कयो पंहिंजे किताब वारनि सभिनी तौरात वारनि, इंजील वारनि, ज़बूर वारनि, उन्हनि बि वैदनि वारनि, सभिनी अवस्था वारनि, उहे सभिनी इख़्तिलाफ़ु कयो ऐं असां वारे क़ुर शरीफ़ वारनि बि इख़्तिलाफ़ु कयो। इन खां पोइ इल्ला मिन बादि मा जाअहुमुल इल्म बग़यम बैनहुम, हिक ॿिए खां बग़ावत, हिक ॿिए खां हिक ॿिए खां खटी वञणु, बग़ावत करणु, यानी हू भलो न आहे, हू सुठो न आहे, हू जेको फलाणो आहे सो बेकार आहे, ऐं सचो आहियां, बसि हिकिड़ो ई आहियां, हिकिड़ो सचो। इहा ॻाल्हि बग़यम बैनहुम, इहा ॻाल्हि अलाह ताला हिते करे चई وَمَن يَكْفُرْ بِآيَاتِ اللَّهِ فَإِنَّ اللَّهَ سَرِيعُ الْحِسَابِ। ऐं जिन इख़्तिलाफ़ु कयो अलाह ताला जे आयतुनि में त बेशक अलाह ताला सिगो ई हिसाबु करण वारो आहे, यानी झटिपट हिसाबु करे वठंदो ऐं हींअर बि करे थो छॾे। ईअं कोन्हे देवबंदियुनि जो, बरेलवियुनि जो, शीयनि जो, सुन्नियुनि जो, नसारनि जो, यहूदियुनि जो, मुस्लमाननि जो, मोमिननि जो, सभिनी जो, अवस्था वारनि जो, हुनूद जो, मोदी जो, ट्रंप जो, सभु कंहिंजो हिसाबु अलाह ताला वटि सरीउल हिसाबु, सिगो हिसाबु कयो पियो आहे। थुप रुॻो मरण जी देरि आहे, पाणी ख़बर पवंदी किथे थो वञे, जहन्नम में थो वञे की जन्नत में थो वञे। अलाह ताला पनाह में रखे असांखे। इन करे इहा ॻाल्हि हिते अलाह ताला वमन यकफुर बि आयातिल्लाह, जिन अलाह ताला जे आयतुनि जो कुफ़्र कयो उन्हनि जे लाइ सा भल लॻो पियो आहे झटिपट, बसि हण कईं खण बसि। وَمَن يَكْفُرْ بِآيَاتِ اللَّهِ فَإِنَّ اللَّهَ سَرِيعُ الْحِسَابِ। पंहिंजो सूरत मोमिन में फरमाई त अलाह ताला जेको आहे सो वग़ैरह वग़ैरह उन मंझि बि अहिड़ी ॻाल्हि कई। फ़इन हाजूक, पोइ जेकॾहिं तोखां हुजत कनि था, यानी नसारा ऐं यहूदी ऐं ॿिया माण्हू,
फ़इन हाजूक, हे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तोसां जेकॾहिं हुजत कंदा, बुरहानबाज़ी यानी तोसां मुजादिलो, तोसां बहस कनि था, त पोइ तूं चओ उनखे फ़कुल असलाम तू, मूं इस्लाम आंदो, मूं तस्लीम कयो, वजही लिल्लाह, अलाह ताला जे चहिरे ॾांहुं, वमन इत्तबाअनी, ऐं जिन इतबाद कई मुंहिंजी उन्हनि बि ईअं ई मञियो जीअं आऊं थो मञा। सूरत यूसुफ में या आख़िर में चई त मां उन तरीक़े ते आहियां ऐं मुंहिंजा जेके असाब सॻोरा आहिनि उहे बि ईअं आहिनि। सम्झी, हज़ार असाब, लख असाब जेके बि हुआ, 4 भलारा, पंहिंजो ॿिया अशरतुल मुबशर जिन खे 10 खे, ऐं जेके ॿिया शहीद, जेके ॿिया फलाण फलाण जेके लख हुआ, के मुनाफ़िक जेके हुआ उन्हनि जा नाला ख़बर आहे ऐं उन्हनि जे नालनि जी ख़बर न आहे। ومن يكفر بآيات الله فإن الله سريع الحساب فإن حاجوك فقل أسلمت وجهي لله ومن اتبعني وقل للذين أوتوا الكتاب والأميين أأسلمتم، ऐं चओ उन्हनि अहले किताब खे ऐं अनपढ़ियलनि खे, उमीयीन खे, यानी उमीयीन अरबनि खे, असलमतुम, छा तव्हां इस्लाम आंदो आहे, तस्लीम थिया आहियो अलाह ताला। फ़इन असलमू फ़क़द इह्तदौ, जेकॾहिं इस्लाम आंदो अथव त पोइ ताईं हिदायत ते आहियो। वइन तवल्लौ, ऐं जेकॾहिं फिरी था वञो, फ़इन्नमा अलैकल बलाग़, असां ते रुॻो बलाग़ आहे, असां ते रुॻो पहुचाए छॾणु आहे, असां ते रुॻो तबलीग आहे, असां ते रुॻो पहुचाइणु आहे, वधीक ज़िमेदारी असांजी न आहे। वल्लाहु बसीरुम बिल इबाद, ऐं बेशक अलाह ताला पंहिंजे ॿारनि खे ॾिसण वारो आहे, कहिड़ा हिदायत वठनि था, कहिड़ा नथा वठनि, क़बूल कनि था, कहिड़ा क़बूल नथा कनि, कहिड़ा रद्द कनि था, कहिड़ा इनकार कनि था, सभिनी ॿारनि खे अलाह ताला ॾिसे वेठो। वल्लाहु बसीरुम बिल इबाद इन्नल्लज़ीना यकफुरून बिआयातिल्लाह, उहे जेके कुफ़्र कनि था अलाह जे आयतुनि जो, रद्द कनि था, इनकार कनि था आयतुनि जो। वयक़्तुलून नबीयीन, ऐं जेके नबीयनि खे क़त्ल कनि था, इहो यहूदियुनि ॾांहुं इशारो आहे ऐं नसारनि ॾांहुं। वयक़्तुलून नबीयीन बग़ैर हक़, हक़ खां सवाइ उन्हनि खे क़त्ल कनि। वयक़्तुलून الذين يأمرون بالقسط من الناس, ऐं उन्हनि खे क़त्ल कनि था जेके अदालत इंसाफ़ ॾांहुं माण्हुनि खे छिकीनि था, उन्हनि खे बि क़त्ल कनि था। छो सुठाई जी ॻाल्हि करे त उनखे क़त्ल कर। हाणे जेको नाथान याहू जेको आहे बनी इसराईल वारो, जेको इसराईल ते कब्ज़ो करे वेठो आहे, जेको कनान ते, फ़लस्तीन ते, उहो हर मुस्लमान मोमिन खे हिन पासे हुन पासे खे मारणु था चाहे। अॼु ईरान में थो मारे, अॼु इराक में थो मारे, अॼु फलाणे हंधि थो मारे, अॼु फ़लस्तीन में थो मारे, लख हज़ारे, हुनखे परवाह न आहे, छो जो हुनखे पुठि भराई आहे पंहिंजे ट्रम्प जी, पंहिंजे बुश जी, ब्लेयर जी, पंहिंजे अमेरिका जी, पंहिंजी फ्रांस जी, पंहिंजे इंग्लैंड जी। इन करे जंहिंखे वणेसि तंहिंखे मारे थो। ऐं असां वटि पंहिंजा जेके असांजा, जेको उन्हनि खे नथो वणे, जेको इस्लाह जी ॻाल्हि थो करे, पाकिस्तान में, हिंदुस्तान में, बांग्लादेश में, जिते किथे जेको चङाई जी ॻाल्हि करे उनखे मार बि सघे, सुठो न आहे। भई फलाणी माई मारिजी वई, फलाणी फलाणो माण्हू मारिजी वियो, भई फलाणे हंधि हथु अची वियो, बलोचनि जा, हिन जा, हुन जा, सभु नथा वणनि त बसि मार। हाणे असांजा पंहिंजा मुस्लमान काफ़रनि खां वधीक पुछो। इन्नल्लज़ीना यकफुरून बिआयातिल्लाह वयक़्तुलून नबीयीन बग़ैर हक़ वयक़्तुलून الذीना यअमुरून बिलक़िस्ति मिनन्नास, उन्हनि खे बि मारनि था। फ़बश्शिरहुम बिअज़ाबिन अलीम, पोइ ख़ुशख़बरी ॾे उन्हनि खे दर्दनाक अज़ाब जी। इन इमरान ख़ान खे, इन पाकिस्तान वारनि खे, ज़रदारीअ खे, इन फलाणे खे, ग़ैर मुशर्रफ़ खे, सभिनी खे, जिन मुस्लमाननि खे जिन मारियो आहे तव्हां, फलाणी मस्जिद में, फलाणी पंहिंजे
हफ्स मदरसे में फलाणे हंधि बलोचिस्तान में, सिंध में, हिन में हुन में जेके वेठा मारियो फ़बशिरहुम बिअज़ाबिन अलीम। अलाह ताला फरमाए थो इन्हनि खे बशारत ॾे, ख़ुशख़बरी ॾे, अज़ाब दर्दनाक जी ख़ुशख़बरी। उलाइक الذين حبطت أعمالهم, उन्हनि जा सभु आमाल ज़ाया थींदा। कलमा को था सॾाइनि, पाण खे निमाज़ूं था पढ़नि, मुस्लमान था सॾाइनि, कुफ़्र हालत ख़राबु बुछड़ी हालत। उलाइक الذين حبطت أعمالهم في الدنيا والآخرة, दुनिया में बि हुननि जा अमल बुछड़ा, हुननि जा ज़ाया कया, अलाह ताला क़बूल न कया, बेकार करे छॾिया। ऐं आख़िरत में बि हुननि जूं जेके बि चङा कम ॾिसण में थिया आया से क़बूल न आहिनि। उलाइक الذين حبطت أعمالهم في الدنيا والآخرة وما لهم من नासिरीन, ऐं हुननि जो को मददगार कोन थींदो, न को उते थींदो न को हिते थींदो। जॾहिं मरण जो वक़्तु ईंदो, जॾहिं आख़िरी वक़्तु ईंदो त को हुननि जो मददगार कोन हूंदो। अलाह ताला अहिड़े नमूने सां वठंदो। अॻिते फरमाए थो अलाह ताला, अलम तरा इलल्लज़ीन ऊतू नसीबम मिनल किताब युदऊन इला किताबिल्लाहि लियहकुम बैनहुम सुम्मा यतवल्ला फरीकुम मिनहुम वहुम मुअरिदून। इशारो आहे पोयनि क़ौमुनि ॾे, यहूदियुनि नसारनि ॾांहुं, अलम त इलल्लज़ीन ऊतू नसीबम मिनल किताब, जिन खे किताब जा भाऊं ॾिनो वियो हो, यानी ईसाइनि खे या ॿियनि खे, यानी को हिसो किताब जो ॾिनो, जीअं इंजील ॾिनो वियो हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे, पर हुन जेको क़बूल कयो या बहरहाल उन ॾांहुं इशारो आहे। युदऊन इला किताबिल्लाह, किताब ॾांहुं सॾींदा, लियहकुम बैनहुम सुम्मा यतवल्ला फरीकुम मिनहुम, उन जा हिकिड़ो पुठि वरी थो मोटी वञे, यानी रद्द थो करे पंहिंजे दीन खे, वरी ॿियो दीन थो ठाहे उन दीन वञा, जेको ईसा अलैहिस्सलाम आंदो या जेको हज़रत मूसा अलैहिस्सलाम आंदो, उन वञा वरी ॿियो दीन ठाहिनि। फरीकुम मिनहुम वहुम मुअरिदून, ऐं एराज़ कंदा, पासो कंदा, मुंहुं मोड़ींदा। ज़ालिक बिअन्नहुम क़ालू लन तमसना अन्नारु इल्ला अय्यामम मादूदात, जो इन करे जो यहूदी ऐं ईसाई चवंदा असांखे दोज़ख जी बाहि कान छुहंदी सवाइ कनि चंद ॾींहंनि जे, पोइ असीं छुटी वेंदासूं। असांजा मुस्लमान बि हाणे ईअं चवंदा, सॼा ज़ुल्म कनि धरती ते ऐं पंहिंजो कुफ़ुर कनि ऐं अलाह ताला जी ॻाल्हि खे मञनि को न को आख़िरत खे, पर चवंदा असां बसि ॿ टे ॾींहं वेंदासूं वरी जहनुम में, पोइ वरी असीं बसि अची वेंदासूं। अय्यामन मादूदात, यहूदी ऐं नसारा बि ईअं थिए सम्झूं, ऐं असांजा मुस्लमान जेके आहिनि से ईअं इन ते पोइ ज़ुल्म धरती ते जेके कनि था, रुशवतूं ही हू जेको खाट हणनि था, जेको माण्हुनि जो मिल्कियतूं फुरीनि था, ॿियनि खां ज़ुल्म कनि था, इहो इन करे जो उन्हनि खे यकीन न आहे। हू भाईंदा असीं जन्नत में त वेंदासीं वेंदासूं, असांखे अलाह ताला छॾाईंदो, रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बसि बीठो आहे असांजे लाइ, बसि छॾाए वठंदो यकदमि। भई तव्हां अहिड़ा ज़ुल्म कंदो धरती ते, अलाह ताला खे मञो कोन था, अहिड़ो निज़ाम ठाहे रखियो अथव, 70 सालनि खां बुछड़ो मुल्क करे छॾियो अथव, बलदतुनि तय्यबतुनि खे तय्यबतुनि ख़बीसतुनि करे छॾियो अथव, इन खां पोइ तव्हांखे शर्म नथो अचे, हया नथो अचे, पर अञा चओ था बसि असां बसि जन्नत में वेंदासूं। जन्नत में अलाह ताला मोकिलियव त भले मोकिलियव, पर हाणे उहो इंसाफ़ उहो बि कंदो, त असां बि इंसाफ़ ज़रूरु कंदो। सुम्मा यतवल्ला फरीकुम मिनहुम वहुम मुअरिदून ज़ालिक बिअन्नहुम क़ालू लन तमसना अन्नार, त असांखे न छुहंदी जहन्नम जी बाहि सवाइ इल्ला अय्यामम मादूदात, सवाइ चंद थोरनि ॾींहंनि जे, ॻणप वारनि ॾींहंनि जे। वग़र्रहुम फी दीनिहिम, उन्हनि खे संदन दीन जेको आहे, यहूदियत जो दीन या पंहिंजो नसारनि जो दीन या इस्लाम जो दीन, शीयत जो दीन, सुनियत जो दीन, बरेलियत जो दीन, देवबंदीअ जो दीन, की फलाणो दीन, कोई टीरो दीन, कोई मटीरो दीन, उन जेका छायल उनजे दिलनि ते आहे, उनखे ग़र्रम, उनखे धोखे में रखियो आहे।
وغرهم في دينهم ما كانوا يفترون जेको ठाहियो अथऊं उन धोखे में कयो आहे हुनखे فكيف إذا جمعناهم ليوم لا ريب فيه पोइ कहिड़ी हालत थींदी उन्हनि जी उन ॾींहुं जंहिं उनखे गॾु कयो वेंदो हशर जे ॾींहुं इहो सूरत निसा में बि इहो अहिड़ा लफ़्ज़ आया जो रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुन ते فكيف إذا جمعناهم ليوم لا ريب فيه ووفيت كل نفس ما كسبت ऐं पूरो बदिलो ॾिनो वेंदो सभिनी नफ़्सनि खे हर हिक खे जेको बि हुननि कमायो हूंदो यानी बुछड़ाईअ जो बदिलो बुछड़ो ॾिनो वेंदो चङाई जो बदिलो चङाउ ॾिनो वेंदो पूरो वफ़ियत पूरो जो पूरो अदा कयो वेंदो वफ़ियत कुल्लु नफ़्सिन मा कसबत वहुम ला युज़लमून उन सां को ज़ुल्म न कयो वेंदो जहन्नम जन खे मोकिलिबो उनखे उन सां ज़ुल्म कोन कयो अलाह ताला हुन पाण ते ज़ुल्म कयो कुल ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ हाणे चओ हीअ अलाह मालिकल मुल्क जी वारी आयत कुल अल्लाहुम्म मालिकल मुल्क तूतिल मुल्क मन तशा वतंज़िउल मुल्क मिम्मन तशा وتعز من تشاء وتذل من تشاء بيدك الخير إنك على كل شيء قدير تولج الليل في النهار وتولج النهار في الليل وتخرج الحي من الميت وتخرج الميت من الحي وترزق من تشاء بغير حساب हाणे आयत में जेका कुल अलाह मालिकल मुल्क हिन में इशारो आहे त बादशाह त रोमन एम्पायर ख़तमु थी थिए पर्शियन एम्पायर उन्हनि खां छिनी ॿिन्हिनि सुल्ताननि खां छिनी इस्लाम खे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सुल्तान शाम जो बनाइबो इराक़ जो मेसोपोटेमिया जो ईरान जो सॼे जहान जो सल्तनत नी थी वञे पई कुल अलाह मालिकल मुल्क तूतिल मुल्क मन तशा व तंज़िउल मुल्क मिम्मन तशा जंहिंखां वणेसि तंहिंखां छिने हींअर ट्रंप खां छिनिजे पई ऐं पंहिंजो अमेरिका खां छिनिजे पई ऐं जेका ब्रिटिश एम्पायर खां छिनी वई जेका USSR खां छिनी वई असांजे अखियुनि जे अॻियां अहिड़े नमूने सां हींअर चाइना मथे उभिरे पियो USSR जेको रशिया थी वियो हलियो उहो अञा हेठि आहे पर उहो बि मददगारु आहे चाइना जो हाणे इहे मथे उभरनि पिया पर अलाह ताला इस्लाम खे मथे उभारे पियो कुल अल्लाहुम्म मालिकल मुल्क तूतिल मुल्क मन तशा वतंज़िउल मुल्क मिम्मन तशा जंहिंखां वणेसि तंहिंखां फुरे जंहिंखां वणेसि तंहिंखे बादशाह ॾिए जंहिंखां वणेसि तंहिंखे ॾिए वतुइज़्ज़ु मन तशा जंहिंजी खे वणेसि तंहिंखे इज़त हाणे सॼी दुनिया में हींअर मोस्ट पावरफुल माण्हू जेको सॼी धरती ते वॾे में वॾो पावरफुल माण्हू जेको आहे हिन वक़्तु सॼी दुनिया में ज़लील खां ज़लील जेको आहे सो माण्हू उहो आहे हिकिड़ो हमरा डॉक्टराणी वटि वियो चयो कहिड़ो हाल अथई चए ट्रंप खां वधीक हाल सुठो आहे मुंहिंजो हाणे मतिलबु सॼी दुनिया खां मोस्ट पावरफुल माण्हूअ खां माण्हू सभु को चए थो पंहिंजो ट्रंप खां मुंहिंजो हाल सुठो आहे ट्रंप अहिड़ो बुछड़ो ऐं ज़लील ऐं ख़्वार थियो आहे बादशाह हूंदे बि धरती ते अञा बि हुनजा ॾींहं आहिनि 20 जनवरी ते हुनजी बादशाह ख़तमु आहे तेसि ताईं हाणे वेठो सभिनी खे माफ़ियूं ॾिए हीअं करे हू करे सभु जेके ख़राबु बुछड़ा माण्हू ब्लैक वाटर ही हू उन्हनि सभिनी खे बख़्शिशूं वेठो करे पर मुस्लमाननि ते जेको गुआंतनामा में जेके आफ़िया खे जेके फलाणनि खे खणी विया उन्हनि खे छॾे नथो काफ़र जो औलाद قل اللهم مالك الملك تؤتي الملك من تشاء وتنزع الملك ممن تشاء وتعز من تشاء وتذل من تشاء بيدك الخير إنك على كل شيء قدير تولج الليل في النهار وتولج النهار في الليل وتخرج الحي من الميت وتخرج الميت من الحي وترزق من تشاء بغير حساب ربنا إننا سمعنا مناديا ينادي للإيمان أن آمنوا بربكم فآمنا
ربنا فاغفر لنا ذنوبنا وكفر عنا سيئاتنا وتوفنا مع الأبرار ربنا وآتنا ما وعدتنا على رسلك ولا تخزنا يوم القيامة إنك لا تخلف الميعاد اللهم صل على سيدنا محمد نبي الأمي وعلى آله وصحبه وأزواجه وذرياته وأهل بيته أجمعين برحمتك يا أرحم الراحمين والحمد لله رب العالمين اللهم صل على سيدنا محمد نبي الأمي وعلى آله وصحبه وأزواجه وذرياته وأهل بيته أجمعين برحمتك يا أرحم الراحمين والحمد لله رب العالمين या रब हिन धरती ते सुख ऐं संज आसानी सुलह शांती मोकिल या रब ज़ालिमनि खे पाण पुॼ असां खां जान छॾाए असांजी मज़लूमनि खे हीननि खे ज़ईफ़नि जी जान छॾाए या रब ज़ालिमनि जे ज़ुल्म खां पनाह में रख सभिनी खे अल्लाहुम्म सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मद व बारिक वसल्लम अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहलि बैतिहि अजमईन बिरहमतिक या अरहमर राहिमीन والحمد لله رب العالمين ربنا تقبل منا إنك أنت السميع العليم وتب علينا إنك أنت التواب الرحيم حسبي الله لا إله إلا هو عليه توكلت ورب العرش العظيم